अस्सलाम वालेकुम साथियों, जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मुंहिंजो नालो महविश आहे ऐं मां ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट आहियां ऐं राइटर आहियां, ब्लॉगर आहियां ऐं हिन वक़्तु इस्तांबुल में रिहाइश पज़ीर आहियां ऐं हिते रहण जो मक़सदु इहो ई आहे त मां PhD करे रही आहियां। तारुफ़ इन लाइ बि ॾिनो आहे त जेकॾहिं कंहिंखे ख़बर न हुजे त उन्हनि जे लाइ बि, ऐं हिन वीडियो खे ठाहिण जो मक़सदु इहो आहे त मां तव्हां सभिनी खे इहो ॿुधाइणु चाहियां पई त काफ़ी ॾींहंनि खां मुंहिंजे ज़हन में इहो ख़्यालु हुयो त छो न मां तव्हां सभिनी सां मुखातिब थियां ऐं ॿीहर एक्टिव थियां, छो त PhD त हली रही आहे इंशाअल्लाह सुठे तरीक़े सां हलंदी पई, पर काफ़ी अहिड़ा मसइला आहिनि, काफ़ी अहिड़ा टॉपिक्स आहिनि जिन ते मां ॻाल्हाइणु चाहियां थी, जिन ते मां पंहिंजे सिंध जे माण्हुनि सां, नौजवाननि सां कनेक्टेड हुजणु चाहियां थी। इन जे करे मां सोचियो त छो न मां पंहिंजो YouTube ते जेको मुंहिंजा ब्लॉग आहे उनखे मां ॿीहर एक्टिव कयां ऐं तव्हां सभिनी सां कनेक्टेड थियां, डिफरेंट मौज़ूअनि ते असां ॻाल्हायूं, डिफरेंट इशूज़ ते ॻाल्हायूं, जिन मौज़ूअनि जे बारे में तव्हां वधीक ॼाणणु चाहियो था असां उन ते डिस्कस कयूं। इन जे लाइ मां सोचियो त हिकिड़ी नंढड़ी वीडियो मां फ़िलहालु अपलोड कयां, जिन ते तव्हां मूंखे सजेस्ट कयो, कमेंट्स कयो त तव्हां छा था चाहियो, कहिड़नि मौज़ूअनि ते असांखे ॻाल्हाइणु घुरिजे, मूंखे ॻाल्हाइणु घुरिजे ऐं तव्हांखे कहिड़ियुनि शयुनि ते वधीक मालूमात खपे। अॼु ताईं मां इहा मालूमात पंहिंजे आर्टिकल्स जे ज़रिए, पंहिंजे ब्लॉग्स जे ज़रिए शेयर कंदी रही आहियां। छो न असां वधीक इंटरेक्टिव थियूं ऐं वीडियोज़ जे ज़रिए मां तव्हां ताईं इहा मालूमात पहुचायां। इंशाअल्लाह मुस्तक़बिल में कुझु डेज़ खां पोइ मुंहिंजो इहो बि इरादो आहे त हिन ब्लॉग ते मां डिफरेंट सेलिब्रिटीज़ सां गॾु अचां ऐं उन्हनि सां बि असां डिस्कस कयूं, तव्हांजा सवाल जवाब उन्हनि सां डिस्कस। इन जे लाइ हाणे तव्हांजी इहा ज़िम्मेवारी आहे त कमेंट्स कयो ऐं कमेंट्स में मूंखे ॿुधायो त कहिड़नि टॉपिक्स ते ॻाल्हायूं फस्ट, ऐं सेकेंडली हिन वीडियो खे लाइक कयो, वधि खां वधि शेयर कयो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं मां वधीक मोटिवेट थियां ऐं हीअ जेकी बि सेशन्स मां कयां उहे वधि खां वधि माण्हुनि ताईं पहुचनि, त जीअं वधि में वधि माण्हुनि ताईं हीअ पैगाम पहुचे, असांजा सेशन्स पहुचनि, डिस्कशन पहुचे त जीअं उहे हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। इन ई उमेद सां वरी इंशाअल्लाह नेक्स्ट व्लॉग में मिलंदासीं, जिते असां ज़रूरु कंहिं न कंहिं इंट्रस्टिंग टॉपिक जे बारे में मां ॻाल्हाईंदसि ऐं मूंखे उमेदु आहे त मूंखे भरपूर रेस्पॉन्स मिलंदो ऐं मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी त मां फ़िलहालु पंहिंजा सेशन्स सिंधी में कयां, उनखां पोइ रेस्पॉन्स जे मुताबिक़ मां ॿियनि लैंग्वेजिस में बि पंहिंजा सेशन ज़रूरु कंदसि ऐं सदाईं गॾु, ऐं उमेद त मूंखे भरपूर रेस्पॉन्स मिलंदो। अल्लाह हाफ़िज़।